प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं ठठे ज़िले जी धुल दरियाखान पुल ते, जितां हिन वक़्तु पाणी जो वॾो वहिकिरो गुज़री करे इंटर डेल्टा में दाख़िल थी रहियो आहे। जेतोणीकि हिन दरियाई पाणी जे करे ऐं ॿोॾि जे वहिकरनि जे करे मक़ामी तौर ते वॾे पैमाने ते ललपलाण पुण थी आहे ऐं मक़ामी तौर ते आबादगारनि खे नुक़सानु रसियो आहे। पर आम माहौलियती माहिरनि जो ख़्यालु आहे त काफ़ी अरसे खां पोइ मिठे पाणी जे अचण जे करे हिन पाणी जा माहौलियात ते पिणु वॾा असर पवंदा। ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां गॾु मौजूदु आहे हितां जो सीनियर सहाफ़ी महमूद बंबरो। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा असर पवंदा मिठे पाणी जे अचण जे करे? ॾिसो साईं, सभ खां पहिरीं त इहो आहे त जीअं शुरू में असांजो दरिया वहंदो, उन दरिया जे वहण साण हिते असांजी जेकी ज़मीन हूंदी उहा खारी कोन थींदी हुई ऐं काफ़ी अरसे खां पोयां 1992 वारे तहत वारो जेको पाणी जो जेको ठाह जो मनसूबो कयो वियो हुकूमत पाकिस्तान तरफ़ां, ऐं उन तहत सिंध खे पाणी बि फ़राहम कोन पियो कयो वञे, सिंध खे पाणी बि कोन पियो ॾिनो वञे। उन खां अलावा जेको पाणीअ खे मुसलसिल बंदि कयो वियो आहे, उन पाणी खे बंदि करण जी वजह इहा आहे तव्हां हींअर ॾिसो त तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 3 लख जे क़रीब एकड़ ज़मीन जेका आहे उहा असांजी समुंड जेको आहे उहो गिड़काए वियो आहे। उनखां पोयां असां जो जेको मिठे वारो इलाइक़ो सिर्फ़ु दरिया में पाणी न हुजण जे करे उहो समूरो इलाइक़ो असांजो जेको आहे उहो हींअर खारो थी वियो आहे। उते जो आबादियूं जेके आहिनि उहे ज़मीनूं जेके आहिनि उहे बंजर थी वियूं आहिनि, उते आबादी कोन थी थिए। ऐं तव्हां ॾिसो असांजो डेल्टा जे वेझो जेको असांजो उते शहर हो खारो चाण, उहो बि शहर जेको सॼो आहे उहो हिकिड़ो मशहूरु ऐं हिस्टिकल शहर हुयो, उहो सॼो शहर उते तबाह थी वियो आहे। उहो सिर्फ़ु उनजो इहो कारण आहे त असांजे दरिया में जेको पाणी मुसलसल पाणीअ जो जेको बंदि थी वञणु, उनखां पोयां दरिया में पाणी न अचण जे करे ऐं सॼो जेको सो असांजो तक़रीबन डेल्टा जो जेको बि एरियो आहे साइड वारो उहो सॼो खारो थी वियो आहे। इन जे करे उते जेके माण्हू आहिनि, ज़ाहिर माण्हुनि जो उते जे माण्हुनि जो जेको रहण जो हिकिड़ो त ज़रियो आहे, हिकिड़ो त माण्हू जॾहिं हिन दरिया में पाणी ईंदो त माण्हुनि जो तक़रीबन गुज़र सफ़र जो जेको ज़रियो हूंदो हिन दरिया ते हूंदो। हिन दरिया में मच्छी बि हूंदी हुई, उन सां गॾोगॾु पलो बि हूंदो ऐं सानू बि हूंदो। हिन में उहो माण्हू जेको सो मारींदा हुआ ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा, ख़ुशि हूंदा माण्हू ऐं तमामु सुठो उन्हनि जो कारोबार हलंदो। पर दरिया में जेको पाणी न अचण जे करे उहे माण्हू जेके आहिनि उहे मजबूर थी विया ऐं उनखां पोयां माण्हुनि उहे लॾ पलाणू करे विया उतां खां ऐं उहे माण्हू मुसलसल जेको सो उहो पंहिंजा शहर छॾे ॿियनि जॻहियुनि ते आबाद कया। इन जे करे उहे जेके असांजा इंडस डेल्टा जे वेझो जेके समुंड जे पास में जेके ॻोठ हुया या जेके शहर हुआ उहे समूरा शहर जेके आहिनि से वीरान थी विया हलिया ऐं तबाह थी विया हलिया। इन जे करे जेको सो उते माण्हुनि जो जेको हाणे रहणु घटि थी वियो आहे। केतिरी मक़दार में पाणी हुजणु खपे जंहिंसां हिन खिते जी जेका माहौलियात आहे उहो बहाल थी सघे ऐं हिन इलाइक़े में जेका ज़रे मुआश माण्हू जी तबाह थी आहे उन बहाल थी मिली सघे? ॾिसो न, हींअर त दरिया जेको वहे पियो, मुंहिंजे हिसाब सां हिन वक़्तु जेको दरिया जो वहणु आहे उहो जेके माण्हुनि जो कचे में कारोबार आहे, जेके माण्हू कचे में ज़ाहिर ग़रीब माण्हू आहिनि उनजो तक़रीबन असां वटि ग़रीब तबिको जेको आहे उहो कचे में आबाद हूंदो आहे, उहो उते हारिप ते मज़दूरी कंदो आहे। उनजो गुज़र सफ़र जो ज़रियो जेको आहे उहो उन हारिप ते हूंदो आहे। हिन वक़्तु बि असांजो जेको ठठे वारी साइड जो जेको एरियो आहे ऐं उते तक़रीबन 411 ॻोठ जेके आहिनि उहे कचे में आबाद आहिनि ऐं लख खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे कचे में आबाद आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त लख खां वधीक माण्हू जेके कचे में आबाद आहिनि ऐं 411 ॻोठ जेके आहिनि उन कचे में क़ाइमु आहिनि ऐं लख माण्हू जेके आबाद आहिनि, 400 ॻोठ आहिनि, त मतिलबु लखनि जा तइदाद में माण्हू जेके आहिनि उहे रोज़गार कनि था। ऐं हीअ पाणी जो जेको हींअर हिन वक़्तु पाणी जो जेको चढ़णु आहे इहो माण्हुनि जे लाइ जेको आहे उहो मुनासिबु कोन्हे। हिन खां घटि मक़दार में तक़रीबन 3 लख या 3.5 लख क्यूसेक ताईं पाणी हुजे, जेको नॉर्मली तरीक़े सां जीअं अॻु में दरिया वहंदो हो इन तरीक़े सां इहो दरिया अगरि वहंदो रहे त असांजा जेके हिते इन जे मथां गुज़र सफ़र कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे बि ख़ुशहाल रहंदा। उनखां अलावा जेको असांजे ठठे जे तरफ़ जेको समुंड वधी रहियो आहे, समुंड जेको ज़मीन गिड़काए रहियो आहे, त जीअं मिठे पाणी जो समुंड में छोड़ थींदो त समुंड जेको आहे उहो बि अॻिते वधणु छॾे ॾींदो त असांजूं जेके ज़मीनूं जेके आहे समुंड गिड़काए रहियो आहे उहे ज़मीनूं बि असांजूं बची वेंदियूं अगरि इन तरीक़े सां मुसलसल तौर ते अगरि हिन पाणी खे दरिया वारे पाणीअ खे समुंड में छोड़ करायो वञे त। मिठे पाणी जेका उणाहठ आहे गुज़िरियल 10-15 साल खां वठी उन जे करे केतिरे तइदाद में लॾ थी आहे हिन इलाइक़े मां? ॾिसो, हींअर 2010 वारो जेको फ्लड आयो उन में त तक़रीबन 8 खां 9 लख माण्हुनि जी जेका लॾ पलाण थी हुई ठठो ऐं सिजावल ॿिनि ज़िलनि जे हिसाब सां। हिन वक़्तु बि सिजावल जो जेको आहे उहो बि समूरो कचो जेको आहे उहो बि ॿुॾी चुको आहे ऐं ठठे जो जेको कचो आहे ऐं तव्हांखे मूं पहिरीं बि ॿुधायो त ठठे जे कचे वारे इलाइक़े में तक़रीबन 411 ॻोठ जेके हुया ऐं उनखां अलावा लख खां वधीक माण्हू हुया। पर कल्ह अञा जेको सो तव्हांखे ॿुधायां थो त
मीटिंग थी आहे कुझु ॾींहं अॻियां मीटिंग थी आहे उनमें PD में जो जेको सो डायरेक्टर जनरल बि आयो उन चयो आहे त ठठे मां जेको सो 92,000 माण्हू जेके आहे उन्हनि जी लॾ पलाण थी आहे जंहिंमें ठठो ऐं सिजावल में हुन ॿुधायो पियो त ठठो ऐं सिजावल मां 92,000 माण्हुनि जी लॾ पलाण थी आहे पर उहो उन्हनि जा हिकिड़ा सरकारी हथ करो या त 92,000 माण्हू लॾ पलाण थिया आहिनि पर असांजे हिसाब सां त ठठे ज़िले में ख़ाली ठठे ज़िले जो जेको कचो आहे उन में बि लख खां वधीक माण्हू जेकी आबाद हुआ कचे में उन सां गॾोगॾु अगरि सिजावल खे बि ॾिठो वञे त मुंहिंजे अंदाज़े में लख खां वधीक सिजावल जे कचे में बि माण्हू आबाद हूंदा त हिन हिसाब सां 2.5 खां 3 लख माण्हू जेके आहिनि हींअर कचे में जेके वेठल आहिनि उहे माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि लॾ पलाण कई आहे उहे माण्हू जेको सो वञी ॿियनि जॻहियुनि ते वेठा आहिनि जिन में काफ़ी माण्हू बंधनि ते वेठा आहिनि उन खां अलावा माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी वेठा आहिनि कोस्तानी इलाइक़नि ते लॾे विया आहिनि त तक़रीबन 2 लख खां त वधीक जेका सा लॾ पलाण थी आहे ऐं 2 लख खां वधीक माण्हू जेके सो लॾे ॿियनि हंधनि ते मुंतक़िल थिया आहिनि। दरिया सिंध में पाणी जो वॾो वहिकिरो काफ़ी अरसे खां पोइ इंडस डेल्टा में छोड़ करे रहियो आहे जंहिंजा फितरत ते ऐं माहौलियात ते कहिड़े क़िस्म जो असरु पवंदो आहे असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते मौजूदु मक़ामी सहाफ़ी रशीद जाखिर सां साईं तव्हां ॿुधायो त जेको काफ़ी अरसे खां पोइ पाणी जो वॾो क्वांटम आयो आहे उनजा कहिड़ा असरात पवंदो आहे ख़ासि तौर ते माहौलियात ते। हाँ माहौलियात जे हवाले सां त आउं सम्झां थो इहो वॾो माना फ़ाइदेमंद आहे छो त जिते ठठे जो तक़रीबन कोटड़ी डाउन स्ट्रीम तां जर खारो थी वियो आहे जर खारो थी वियो आहे ठठे जी दरिया जी मिठे पाणी जी मच्छी जो वॾो फुक़दान आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ जॾहिं एतिरो पाणी वेकिरो आयो आहे जिते आम माण्हू खे नुक़सानु ज़रूरु थियो आहे माण्हुनि जी लॾ पलाण थी आहे माण्हुनि जी ज़राए तबाह थी आहे उहो उन सां गॾोगॾु जेको कुदरती माहौलियात जे वॾो असरु पियो आहे त वणकारी माना थी आहे मच्छी जी पालना थी आहे ऐं खारो छाण ऐं केटी बंदर ताईं जेको जर जीअं 2010 वारी ॿोॾ में जाती ऐं शाह बंदर जो जर मिठो थी वियो त ईअं जर मिठो थिए थो तिमिर खे मिठो पाणी जी ज़रूरत आहे उहो तिमिर खे मिठो पाणी मिले थो ऐं उन सां मैंग्रोव्स में वॾो इज़ाफ़ो थिए पियो ऐं मच्छी पलो जेको तव्हां माना अणलभ थी वियो सिंध मां ख़ासि तौर ते ठठे मां पलो अणलभ थी वियो त पले जो माना पलो अचे थो त ई कुदरती हवाले सां जेको ऐं माहौलियात ते असरु ऐं ॿी जेकी आबी जीवत आहे उन ते वॾो असरु माना पए थो वॾो फ़ाइदेमंद आहे त असां माहीगीर जेके माना सदियुनि खां बेरोज़गार ऐं बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारीनि था उन्हनि खे हिकु तरफ़ त इहो नुक़सानु आहे उहे पंहिंजा माॻ उन्हनि खे छॾणा पवनि था पर ॿियो तरफ़ इहो नुक़सानु त जेकी आबी जीवत आहे उन्हनि जे रोज़गार जो ज़रियो उन्हनि मां उन्हनि खे वॾो फ़ाइदो थियो त असीं सम्झूं था त माना अहिड़े क़िस्म जा माना कचे में जेको पाणी आयो आहे त इहो फितरी कुदरती अमल ते माहौलियात ते वॾो असरु करे थो ऐं कचे में पाणी माना अचण सां इहे वॾा फ़ाइदा आहिनि। ॿुधायो त जेको पाणी ठाहो जो मुआदो कयो वियो उन ते अमल न थियण जे करे कहिड़े क़िस्म जो गुज़िरियल 10 साल में इंडस डेल्टा जे लाइ कहिड़ो नुक़सानु थियो आहे? सी पाणी जे ठाह ते अमल न करण जे करे त माना डाउन स्ट्रीम मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे ठठे जो जर खारो थी वियो आहे असांजी आबी जीवत अणलभ थी वई आहे असांजो मैंग्रोव्स तबाह थी वियो आहे असांजा हज़ारे माहीगीर बेरोज़गार ऐं बुख बदहाली में ज़िंदगी गुज़ारीनि पिया त इहो वॾो असरु आहे त ॿिया ही पाणी जी रोकथाम जेको पाणी खे क़ैद करे सघिजे ई नथो पखी ऐं पाणी क़ैद करण सां रुकी नथा सघनि तंहिं करे ही पाणी खे जेको क़ैद कयो वञे थो इन सां इलाही नुक़सानु थिया आहिनि जेको वेकिरो आयो आहे माना माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं बि आयूं आहिनि ऐं असांजो साहिली पट्टी जो माण्हू अॼु हिन एॾी सारी असीं हिन जी जेके तबाही करार ॾियूं पिया पर साहिली जी पट्टी जो माण्हू अॼु हिन पाणीअ ते ख़ुशि आहे छो त उहो सालनि खां पोइ उन्हनि खे मिठो पाणी नसीबु थिए थो। तव्हां ॿुधायो त केतिरो पाणी छॾियो वञे जंहिंसां जेका माहौलियात आहे उहा उन बचा थी सघे? असांजो चवण मक़सदु इहो असीं नथा चऊं त सॼे मुल्क जो पाणी हिन पोछड़ में छॾियो वञे पर असीं चऊं पोछड़ में उन मक़दार में जेके हुकूमती धुरियूं जेकी दावा कनि थियूं जेके माहौलियाती इदारा जेके गुज़ारिशूं कनि था त उन मुताबिक़ इहो पाणी छॾियो वञे त जीअं पाणी टेल ताईं पहुचे जेसिताईं पाणी समुंड में न पहुचो ऐं समुंड जो मेलाप ऐं मिठे ऐं खारे जो मेलाप जेसिताईं नथो थिए तेसिताईं असांजे माहौलियात ते तमामु घणो असरु थींदो तंहिं करे मां मुआदे जेके कया विया आहिनि जिन मुआदनि ते अमल कयो वञे त आउं सम्झां शुरू खां वठी असीं उन मुआदनि ते अमल करियूं आहे असीं त अहिड़ी ॿोॾूं न अचनि 2010 जी ॿोॾ जो बि सबबु इहो आहे जो अचानक सालनि खां पोइ जेके बंद ज़मींदारी बंद लॻा पिया हुआ पाणी खे क़ैद करण जे लाइ या जेके अहिड़े क़िस्म जा बंद लॻा पिया हुआ उन्हनि अचानक पाणी अचे थो त उहे नुक़सानु पहुचाइनि था जेकॾहिं ठाह ते असां अमल कयो वञे त रेगुलर जेकॾहिं पाणी अचे त माण्हू कचे में छो आबाद थियनि जॾहिं रेगुलर पाणी हुजणु खपे जीअं हींअर पाणी मौजूदु आहे अहिड़े क़िस्म जो रेगुलर पाणी हुजणु घुरिजे त माण्हू कचनि में वञनि कोन था ऐं माण्हू कचनि में मजबूरी ते वञनि था उहे बेरोज़गारी आहे बुख आहे असांजे इलाइक़े में माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो कोन्हे मिसकिन माण्हुनि जो उहे आबादियूं कनि था मालबंद उते पंहिंजो कचे में खणी वञनि था त नुक़सानु थिए थो पर रेगुलर जेकॾहिं मुआदे मुताबिक़ इहो पाणी हलंदो रहे टेल ताईं त आउं सम्झां थो त अहिड़ो को नुक़सानु कोन पहुचंदो छो माण्हू ज़हनी तौर ते मुतमिन हूंदा त बाबा असांखे हिते न रहणो छो त पाणी अचणो आहे।
मिठे पाणी जे उणाट जे करे केतिरी लद पलाण थी आहे इंडस डेल्टा में? लखे माण्हू लॾ थी वई इंडस डेल्टा में। इंडस डेल्टा रही कोन्हे। खारो छाण जो बुनियादी ख़तमु थी वियो आहे। खारो छाण जो तारीख़ ख़तमु थी वई आहे। खारो छाण जो कल्चर ख़तमु थी वियो आहे। केटी बंदर जो कल्चर ख़तमु थी वियो आहे। शाह बंदर ऐं जाती अधु जो अधु ख़तमु थी वई आहे। माण्हू ठटे सिजावल बठोरे ॾांहुं ऐं ॿिया कराची जे जेके सामूंडी इलाइक़ा आहिनि माण्हू उन ॾांहुं रवाना थिया आहिनि। लखे माण्हू दरबदर थी विया आहिनि ऐं जेके अॼु बि माण्हू हुते मौजूदु आहिनि उहे माण्हू बि न जीअण वारी ज़िंदगी पिया गुज़ारीनि। मजबूरियुनि ते वेठा आहिनि छो त उन्हनि जेके वस में आहे कोन थो उहे पंहिंजी लॾ पलाण करे सघनि इन करे सघनि। तंहिं करे आउं सम्झां थो खोड़ सारो नुक़सानु थियो। लखे माण्हू दरबदर थिया आहिनि मुसलसल जेके डेल्टा में पाणी न अचण जे करे मिठो पाणी न अचण जे करे। ऐं न रुगो इंसाननि खे नुक़सानु थियो पर आबी जीवत खे नुक़सानु थियो, माहौलियात खे नुक़सानु थियो ऐं माहौलियात जो नुक़सानु असां शहरनि में मुक्तकल थिए पियो छो त शहरनि में बीमारियूं वधनि पियूं, सभु शयूं वधनि पियूं। मैंग्रोव्स ख़तमु थी वियो, असांजी सानो असां ॾे न आहे रहियो, असांजे पलो असां ॾे न आहे रहियो। त माना इन सबबु ई सॼो नुक़सानु मिठे पाणी जे न अचण जे करे आहे। दरिया सिंध में जेको इंडस डेल्टा में पाणी जो वॾो वहिकिरो पए थो आहे उन वाले खां इंडस डेल्टा वारे इलाइक़े में कहिड़े क़िस्म जा हकारी असर पए था आहिनि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हितां जे मक़ामी समाजी अॻवान शफ़ी मुर्गर सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा हकारी असर पिया आहिनि तव्हांजे इलाइक़े ते? साईं ॾाढा ज़बरदस्त हकारी असर पिया आहिनि इंडस डेल्टा ते। ऐं छो त डेल्टा आबाद तॾहिं आहे जॾहिं उन में मिठो पाणी थो अचे। डेल्टा इंडस डेल्टा हुजे या दुनिया जो को बि डेल्टा हुजे उहो डेल्टा उनखे तॾहिं चई सघिजे थो जॾहिं उन में मिठो पाणी अचे। ऐं तमामु ज़बरदस्त उन ते हकारी असर इहे पिया आहिनि त हिन वक़्तु जबल जे साइड ते बारिशूं घटि पवण जे करे हिन पूरे जेके जबल जे साइड जा जेके माल आहिनि जंहिंमें मीरपुर साकरो, घोड़ाबारी, केठी बंदर इन्हनि जो जेको चौपायो माल आहे ख़ासि करे मेंहियूं हज़ारनि जे तइदाद में इंडस डेल्टा वारी एरिया में जेको माण्हू पंहिंजा भाॻिया उते वञी पंहिंजा वथाण क़ाइमु कया आहिनि। ऐं डेल्टा जे अचण सां जेको उतां जो गाह आहे ख़ासि करे सूअण गाह उहो हिन वक़्तु ईअं सम्झिजे त हिकिड़ियूं कुदरती पार्क ठहिया पिया आहिनि। ऐं तव्हां हैरान थींदा त जॾहिं डेल्टा में हींअर पाणी जॾहिं आहे त तव्हांखे जिन पार्कनि ते गवर्नमेंट वॾा वॾा ख़र्च कंदी आहे त उहो कुदरती उते पार्क पैदा थी पवंदा आहिनि इंडस डेल्टा में जंहिंमें सूअण गाह जंहिंजे लाइ लतीफ़ साईं जो बैत आहे त खारे जीअं खरनि तब वंग मिड़े वासी आहे, सूअण जीअं सेणनि मिठो साए न मटियो। त अॼु उहो सूअण गाह आहे ऐं मालनि जा हज़ारनि जे तइदाद में उते माल जेको मौजूदु आहे। उन खां अलावा ख़ासि करे जेको तिमिर जो वणु आहे जेको कुदरती उते जेको तिमिर थिए थो हिकिड़ो त हथरादू जेको तिमिर हूंदो आहे पर हू कुदरती जेको इंडस डेल्टा जी पैदाइश आहे इंडस डेल्टा में पैदा थिए थो। ऐं उहो उन में वाध विझ थींदी माल जो चारो जेको आहे उन में उहो माल जो चारो मिलियो आहे। माण्हुनि जेको पाणीअ जा ज़ख़ीरा कया आहिनि उहो तक़रीबन जेकॾहिं अञा बि पाणी ही सेप्टेंबर ताईं हलियो या अक्टूबर ताईं हलियो त अञा बि वधीक फ़ाइदो इहो थींदो। ऐं उन खां अलावा इहो तक़रीबन 6 महीना ज़ख़ीरो माण्हुनि जे लाइ थी पवंदो पाणीअ जो। ऐं हिन वक़्तु उते खारो छाण खां फाट खां हुन तरफ़ माण्हुनि आबादियूं क़ाइमु कयूं आहिनि जंहिंमें खीरे जो फ़सुलु ख़ासि करे हिन वक़्त में जेको सो खीरे जो फ़सुलु तमामु भलो थी चुको आहे। ऐं उहो तक़रीबन 2-3 ॾींहंनि खां उहो हलणु शुरू थींदो। त हिकिड़े पासे एग्रीकल्चर जेको माण्हुनि उते करणु शुरू कई आहे ऐं उन खां अलावा जेको चौपायो माल आहे उहो ज़िंदा थी पियो, उनखे फ़ाइदो थियो आहे। ऐं हिन जो ॿियो असरु इहो थींदो हींअर जेका जॾहिं ही पाणी लहंदो लहण खां पोइ जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उहे आबाद थी पवंदा। उन खां अलावा मच्छी जेका हाणे मच्छी जी सीज़न पई अचे ख़ासि करे सियारे वारी जंहिंखे असीं सियारे जी मौसम चवंदा आहियूं उन में जेको सो मच्छी पैदा थींदी वधंदी, मच्छी में वाध वीज थींदी। ऐं जेको ईंदड़ 6 महीना आहिनि उहे ख़ासि करे माहीगिरीअ लाइ ॾाढा फ़ाइदेमंद हूंदा।
ऐं ईंदड़ 6 महीना जेके आहिनि जेके चेट जा फसल उते ॾाढा उहे भला थींदा। हिन वक़्तु सिर्फ़ु फसल इहे करे सघजनि था सब्जियूं, जंहिंमें कारेलो माण्हुनि कयो आहे ऐं खीरा पोखिया आहिनि, उहे ॾाढा भला थींदा आहिनि। जॾहिं पाणी ईंदो आहे त खीरे जो फसल उते ॾाढो भलो थींदो आहे। उन खां अलावा जेके माण्हू लॾ पलाण करणु पिए चाही ऐं उहे माण्हू उहा लॾ पलाण रुकिजी वेंदी ऐं वरी माण्हू हिकिड़ी माण्हू खे उमेदु पैदा थी आहे त हाणे असां ईंदड़ जेको साल आहे उहो असीं उन में सुठे नमूने सां कटी वेंदासीं। ऐं हिन वक़्तु उन खां अलावा जेके पखी हुआ, ख़ासि करे पखियुनि जा असां वटि खारे जा पखी जेके हुआ उहे शायदि आउं सम्झां थो हिते जे माण्हुनि शहर जे माण्हुनि उन्हनि जो कॾहिं नालो कोन ॿुधो, जंहिंमें पुराड़ो आहे, सेलण आहे। इहे पखी बि वरी वापसि आया आहिनि, छो त उहे ईंदा ई हिन मौसम में जॾहिं डेल्टा में मिठो पाणी ईंदो आहे, तॾहिं उहे पखी जेके आहिनि से डेल्टा वारी एरिया में ईंदा आहिनि। ॿिया त ख़ैर पखी आहिनि, पर सेलण ऐं पुराड़ो इहे तमामु खारे जा, ख़ासि करे घटि माण्हुनि इन पखियुनि जा नाला ॿुधा हूंदा आहिनि, पर इहे बि इंडस डेल्टा जी इहे पखी ऐं इंडस डेल्टा ऐं इन्हनि पखियुनि जी सुञाणप हूंदी आहे। त उहे पखी बि वापसि आया आहिनि। उन खां अलावा माण्हुनि जो रोज़गारु, जीअं पल्लो आहे त पल्लो 2-3 साल अॻु में नायाब थी चुको हो ऐं उतां जो असां जेके डेल्टा जा माण्हू आहियूं उन्हनि खे ॿोड़ लाइ कोन मिलंदो हो। अॼु उहो पल्लो आहे ऐं खीर अॼु जेका असां अॻु में बि इहा ॻाल्हि कंदो आहियां त जिते खीर ऐं माखीअ जूं नदियूं वहंदड़, उहे वाक़ई अॼु हिन वक़्तु इंडस डेल्टा जेको आहे सो उन में खीर ऐं माखीअ जूं जेको ईअं खणी चइजे त नदियूं पियूं वहनि, छो त जिते हज़ारे माल हुजनि उते माण्हू हिन वक़्तु उहो ॼण त असां जेको माज़ी हो उहो असांखे जलाए ॼण त वापसि मोटी आयो आहे। ऐं हिन वक़्तु ईअं आहे त माण्हू खीर भाॻिया जेके आहिनि से मच्छी जे एवज़े उहो ॾियनि पिया, हुननि खे पला पिया मिलनि ऐं भाॻिया उन्हनि खे खीर पिया ॾियनि। उते खीर कोन वेकिरो कयो वेंदो आहे ऐं उन माण्हू अक्सर करे डेल्टा वारी एरिया में माल बि इन जे करे काहे वेंदा आहिनि त ॿी बि सेफ्टी आहे उन्हनि खे, ख़ासि करे उते चोरी कोन थींदी आहे। जे माण्हू कुझु भले त जबल वारी साइड ते 2 माण्हुनि जेके भाॻियुनि जे लाइ हिन सीज़न में 2 एरियाऊं हूंदियूं हुयूं। हिकिड़ी जबल वारी साइड में जेकॾहिं बरसाति पवंदी आहे, ॿिए पासे खारे में पाणी अची वञे त माण्हू तरजीह इंडस डेल्टा खे ॾींदा आहिनि, छो त हुते इहा बि हुननि खे सेफ्टी आहे त असांजो माल चोरी कोन थींदो। ऐं उते माल जी संभाल करणु ज़रूरी न आहे। माल सुबुह मां उन्हनि खे ॾुही खीर कढी वरी रवानो कबो आहे ऐं वरी हू पंहिंजे मर्ज़ीअ सां उन्हनि पंहिंजे टिकाणनि ते, पंहिंजे वथाणनि ते वापसि मोटी ईंदो आहे। ऐं गाह जी कंहिं क़िस्म जी हिन वक़्तु खोट कोन्हे। सूअण गाह आहे, वॾे में वॾो सूअण ॼण त पैदा ई मेंहें जेको आहे चोपायो माल उन्हनि जे लाइ पैदा थियो हुजे। मेंहें जेको आहे उहो ख़ासि करे ईअं ई खणी सम्झो तव्हां त उहा पैदाइश ई इंडस डेल्टा जी आहे। दुनिया जे तारीख़ में तव्हां किथे बि वञी ॾिसो त मेंहें ऐं सूअण गाह इहो इंडस डेल्टा में ई थींदो आहे ऐं ॿिए कंहिं इलाइक़े में कोन थींदो आहे। असां ॾिसो हींअर जॾहिं पाणी मिठो आयो त असांजो माल उनखे ॼण ख़ुशबू आई ऐं पंहिंजे मुंहुं इंडस डेल्टा वारी एरिया में रवानो थियो। हालांकि असीं उन एरिया में रहूं था जेका ख़ुश्की वारी एरिया आहे ऐं जिते बैराजी पाणी ते असांजा इलाइक़ा आबाद आहिनि, पर जॾहिं हींअर पाणी मिठो आयो त असांजो माल ईअं ई उन पाणीअ जे ख़ुशबू ते, उन जे गाह जे ख़ुशबू ते माल खे ख़बर पइजी वई त हाणे इंडस डेल्टा आबाद थियो आहे। इंडस डेल्टा में पाणी जेको सो अची चुको आहे ऐं ईअं उन माल जे लाइ असां को बि धराड़ कोन मोकिलियोसीं। बसि वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं उन्हनि जी संभाल करे वापसि मोटंदा आहियूं त हाणे असांजो माल जेको आहे सो मौजूदु आहे। ऐं वरी बि जॾहिं पाणी ख़तमु थींदो आहे, खारो पाणी थी वेंदो आहे, त उहो माल वरी वापसि असांजे इलाइक़नि ॾांहुं, पंजनि इलाइक़नि ॾांहुं वापसि मोटंदो आहे। त जेकॾहिं इहो सिलसिलो इन सिलसिले सां जेकॾहिं इंडस डेल्टा में पाणी छॾियो वियो त यकीनन उहो असांजी जन्नत जी वादी वरी बि आबाद थींदी। ऐं इहो ई इंडस डेल्टा खे आबाद करण जे लाइ वसीलो इहो ई आहे त डाउन स्ट्रीम में पाणी छॾियो वञे। जेकॾहिं इहो असीं चाहियूं था अहिड़ियूं
जेके सो ॿोॾूं अचनि जीअं असांजो इलाइक़ो ख़ासि करे आबाद थिए ऐं असां हिन दुनिया त भले उनखे ॿोॾ जो दर्जो ॾे पर इंडस डेल्टा जो इलाइक़ो जेको आहे उन जे लाइ ही ख़ुशनसीबी आहे त हू डेल्टा जा माण्हू इन ते इंतिहाई ॾाढा ख़ुशि आहिनि त इहो पाणी ईंदो रहे हर साल त जीअं असांजा बर्बादु थियल इंडस डेल्टा दुबारा आबाद थिए। दरिया सिंध में ख़ासि तौर ते इंडस डेल्टा वारे इलाइक़े में पाणी जो वॾो वहिकिरो पए थो आहे, जंहिंजे करे कहिड़े क़िस्म जा इन इलाइक़े ते हकारी असर पिया आहिनि। जेका फितरत आहे उनखे कहिड़े क़िस्म जी सपोर्ट थी आहे, कि कहिड़े क़िस्म जी इकोलॉजिकल चेंजिस आयूं आहिनि, ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे सीनियर राइटर ऐं तारीख़दान डॉक्टर मोहम्मद अली माजी सां। सीधा ॿुधायो त इंडस डेल्टा में काफ़ी अरसे खां पोइ पाणी जो वॾो वहिकिरो पए थो आहे, त उन करे कहिड़े क़िस्म जूं तब्दीलियूं जूं ख़ासि तौर ते जेका माहौलियात आहे उन में कहिड़े क़िस्म तब्दीलियूं ईंदियूं, ऐं उनखां अलावा जेको इलाइक़ो आहे उन जी जाग्राफ़ी में कहिड़े क़िस्म तब्दीलियूं तव्हां ॾिसो था, छा थींदो? सिंधूअ जो छोड़ वारो इलाइक़ो जेको हिकु वसी इलाइक़ो आहे उहो सदाईं अहिड़े क़िस्म जो रहियो आहे जंहिंमें सिंधू छोड़ कंदो रहियो आहे ऐं सिंधूअ जे छोड़ करण जे करे उते हिकिड़ो त तमामु सुठी आबादी थींदी हुई। ख़ासि करे सारियाल जो फ़सुलु थींदो हो ऐं सारियाल जो फ़सुलु तमामु घणो थींदो हो, सारियाल जो फ़सुलु तमामु घणो थींदो हो। ख़ासि करे ॻाढ़ा चांवर उते तमामु घणा थींदा हुआ ऐं रतड़िया चांवर थींदा हुआ। उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा चांवर उहे उन जा क़िस्म ख़तमु थी चुका आहिनि। केतिरा वण थींदा हुआ, हिते नीर जो वणु थींदो हो, हिते साग जो वणु थींदो हो, त उहे ख़तमु थी विया। उन जे ख़तमु थियण जो सबबु फ़क़ति ऐं फ़क़ति आहे सिंधूअ जो छोड़ ताईं पाणी न पहुचणु। हाणे उहो सिंधूअ जो पाणी जेको तक़रीबन 40 ऐं 50 वारे ॾहाके ताईं त ईंदो रहियो, पर उनखां पोइ घटिजणु शुरू थी वियो मुख़्तलिफ़ सबबनि जे करे, मथे डैम ठहणु ऐं ॿिया ठहणु, उन जे करे हिन ते जेके नाकारी असर पिया। हाणे उहे जेके चांवरनि जा क़िस्म आहिनि जेके हाणे फ़क़ति अंग्रेज़नि जे उन्हनि गज़ेटियर्स में पढ़ूं था, उहे मुख़्तलिफ़ तारीख़नि जे किताबनि में पढ़ूं था, हाणे उहे चांवरनि जा क़िस्म ई कोन्हनि, उहे मच्छियुनि जा क़िस्म ई कोन्हनि, उहे वण साग जो वण हिते असांखे लभे ई कोन थो। हाणे जेको सो उहो नीर जो वण ई कोन थो थिए। हाणे उहो तमर जा ॿेला जेके चयो वेंदो हुते तमामु घाटा ऐं तमामु घणा ॿेला हुआ, उहे ॿेला कोन रहिया आहिनि। हाणे उनजो उहो जेका आहे आबादी उहा तमामु घटी आहे। त हाणे हीअ वरी सुठी ॻाल्हि आहे त हिन भेरे सिंधूअ जो पाणी छोड़ वारे इलाइक़े में आयो आहे। छोड़ वारे इलाइक़े में अचण जे करे काफ़ी जेके से तब्दीलियूं ज़रूरी ईंदियूं बल्कि आयूं आहिनि। उहा हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त उते जेको मच्छी आहे पलो ऐं इन क़िस्म जी जेके ॿियूं मच्छियूं आहिनि उहे न फ़क़ति मथे वधनि थियूं दरिया ॾांहुं, पर उन्हनि जो जेको सो उहो बचो वधे, उनमें वाध विजिब थिए थी। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त उते जेके जिते छोड़ वारो इलाइक़ो आहे, जिते समुंड में अची पाणी दरिया जो पए थो, उते रेट जमा थिए थो, जेके असां सिल्ट चऊं था। त उहा सिल्ट जॾहिं जमा थिए थी त उन सिल्ट जे करे न फ़क़ति उते उहो मिठो जेको खारो पाणी उते पोइते धिकिजे थो ऐं मिठो पाणी जी लेवल जेका सा उते वधे थी, पर उते माहौलियात ते तमामु घणो असरु पए थो। उते जेका जीवत आहे उहा जेका हाणे ख़तमु पई थिए उहा वधे थी, उनजी वाध वीजी थिए थी। उन सां गॾोगॾु तमर जा जेके ॿेला आहिनि, वण आहिनि जेके सुका पिए, उन्हनि खे ॼण त भाण मिली वञे थो, उहा ज़रख़ेज़ थिए थी, उहा ज़रख़ेज़ी वधे थी। त ईअं जेको हाणे सिंधूअ जो पाणी उते आयो आहे, त इहो सचपच असां न फ़क़ति छोड़ वारो इलाइक़ो, न फ़क़ति समुंड वारो इलाइक़ो, पर सॼे हिन ख़िते लाइ हिकिड़ी ख़ुशीअ जो बाहिस आहे। असां वटि हिन मौक़नि ते अॻु में त बाक़ाइदे दरिया खे गुलनि जी भेटा ॾिनी वेंदी हुई, उन ते पूॼा पाठ कई वेंदी। उहा फ़क़ति इन जे करे जो सिंधूअ जो पाणी दरिया में पहुचणु, समुंड में पहुचणु इंतिहाई ज़रूरी आहे। ज़रूरी ॿेलनि जे करे आहे, ज़रूरी आबादी जे करे आहे, ज़रूरी माण्हुनि जे करे आहे, जीवत जे करे आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको समुंड असां ॾांहुं वधे थो
उनखे बि ॼण त उनजी सिल्ट जो उनजे रेट जो हिकिड़ो बंदि बधिजणु शुरू थी वञे थो। हाणे केतिरा साल पाणी न अचण जे करे उहो बंदि ख़तमु थी चुको हो। असांजा जेके बि हिते इदारा कमु करण वारा उहे बंदि वग़ैरह त ॾियनि ई कोन था। फ़क़ति कुदरती बंदनि जेके ठहनि था उहो कुदरती बंदि फ़क़ति सिंधूअ जे पाणी जे अचण जे करे थिए थो। जेको हाणे पाणी आयो आहे यकीनन उहो बंदि बि ठहंदो त उन में खोड़ सारियूं तब्दीलियूं अचनि थियूं। पर हाणे जेका बि तब्दीली पई अचे सिंधूअ जे पाणीअ जे में छोड़ वारे इलाइक़े में छोड़ करण जे, इहा हिकिड़ी सुठो सोण या सुठी तब्दीली अचे पई। असां त चाहियूं था त ईअं सदाईं सिंधू वहंदो रहे, हर साल एतिरो घटि में घटि पाणी ईंदो रहे जीअं हिते जो माहौलियात, हिते जी जीवत उहो बि ज़िंदगी पंहिंजे पसान में रहे, उहो बि साह खणे ऐं हिते जा माण्हू, छाकाणि त माण्हुनि जो गुज़र सफ़र बि हिते जी आबादी, हिते जी मच्छी, हिते जा उहे तमर जा बेला या उन ते आहे। माण्हुनि खे पीअण जो पाणी बि कोन थिए मिलियो, उन में बि ॾाढा परेशान हुआ। त हीअ ॼण त सिंधूअ जो पाणी अचण जे करे ज़िंदगी वरी बि जागी पई आहे ऐं इहो असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ब्यूरो टाइम जे अॼोके सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं डिप्टी कमिश्नर ठट्टो नदीम रहमान मेमन सां। त हिन वक़्तु जेको इंटर डेल्टा में पाणी आयो आहे उनजा कहिड़े क़िस्म जा पॉज़िटिव असर पिया आहिनि हिन इलाइक़े ते? तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा असर पिया आहिनि, ख़ासि तौर ते ठटे जी इंटर डेल्टा में जेको पाणी आयो आहे उन हवाले खां कहिड़े क़िस्म जी तब्दीलियूं साम्हूं ईंदियूं? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी तव्हां तकलीफ़ कई ऐं मूंखां पुछणु फरमायो। कचो त हमेशह तव्हांखे ख़बर आहे उहो उनजो पेट आहे ऐं उते पाणी जेकॾहिं ईंदो त उते कचे जी आबादकारी बि थींदी ऐं उते माण्हुनि खे पंहिंजो जेको आहे तमामु घणो फ़ाइदो थींदो। जेसिताईं डेल्टा साइड ते असीं वाक़ई आहियूं उते जो इकोलॉजिकल जेको इम्पैक्ट आहे उहो उनजो ॾाढो आउं सम्झां थो त सुठो ऐं पॉज़िटिव असरु थींदो। इन सेंस त असांजे समुंड खे मिठे पाणी जी ज़रूरत हूंदी आहे। कंटिन्यूअसली हिते सी इंक्रोचमेंट कंदो रहे थो, उनजी इंट्रूजन जे करे चङी ख़ासी ज़मीन जेका आहे उहा ज़िले ठटे जी या ज़िले सिजावल जी या ज़िले बदीन जी जेका आहे उहा ज़मीन ख़तमु थींदी थी वञे, पाणी उते पाईंदो थो पए वञे। त हिन पाणी जे अचण सां जेको जॾहिं समुंड में मिलंदो त उनजो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त क़िस्म जो इम्पैक्ट थींदो ऐं ज़मीन जेका इंक्रोचमेंट थींदी उनजो पंहिंजी जॻह ते पंहिंजो बचत थींदी ऐं प्लस हिते जा जेके आबादगार आहिनि, हिते जा जेके मुहाणा आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ो फ़ाइदो आहे त हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मच्छियूं जेके आहिनि उन्हनि जो शिकार थींदो ऐं उन्हनि जो हिकिड़ो लाइवलीहुड जेको आहे परमानेंट हिकिड़ो थींदो। ऐं हीअ बेल्ट तव्हांखे ख़बर आहे त पले जे करे तमामु मशहूरु आहे। जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का एक्टिविटी थींदी आहे त तव्हां मुहाणनि जे चहिरनि ते ॾिसंदो त तमामु घणो सुरखरू नज़र ईंदा आहिनि ऐं हुननि में हिकिड़ी नयूं रूह फूकजंदो आहे। त हिते पले जी तरवीज बि तमामु घणी ऐं सुठी थींदी। तमर जा बैला जेके असां ॿुधंदा आहियूं त उहे ख़तमु थींदा पिया वञनि, त उहे पंहिंजो वरी हुते जनमु वठंदा ऐं हिते वधि में वधि बहितरी थींदी। लाइव हिते जेके वाइल्ड लाइफ जेका आहे उन वाइल्ड लाइफ जो इज़ाफ़ो थींदो ऐं जेके असां वटि परदेसी पखी अचनि था उहे बि तमामु घणा ख़ुशि थी करे हिते ईंदा ऐं हिकिड़ो सुठो मंदरु पेश कंदा। तव्हां ॿुधायो त केतिरी ज़मीन आहे जेका समुंड जे खारे पाणी जे करे मुतासिर थी आहे? हूअं जेका जनरल स्टडी थियल आहे ऐं उन मां मुतमइन त न आहियां ऐं जेको ॿुधण में अचे थो त 2045 में सॼो जेको हैदराबाद ठटा बदीन ऐं कराची जो बेल्ट जेको आहे ॿुॾी वेंदो। उन में स्टडी खे वरी पंहिंजो ॾिसण जी रिविज़िट करण जी ज़रूरत आहे, उनखे उन हिसाब सां ॾिसणो। पर इहो ज़रूरु आहे त कुझु न कुझु ज़मीन जेका आहे उहा इन सी इंट्रूजन जो शिकार थींदी पई अचे ऐं उहो रुकजणु घुरिजे ऐं उन सां पंहिंजो नुक़सानु आहे हिते जे माण्हुनि जे लाइ बि, हिते जे पंहिंजो सिंध धरतीअ जे लाइ बि। त जीअं असां उन शइ खे रोकंदासीं त असांजी ज़मीन महफ़ूज़ रहंदी। 2010 खां पोइ जेके तब्दीलियूं आयूं आहिनि, ख़ासि तौर ते इंटर डेल्टा जी जेका जाग्राफी आहे उन हवाले खां तव्हांजी गवर्नमेंट कहिड़े क़िस्म जा GI मैपिंग वग़ैरह कराई आहे, छा सूरत हाल आहे? इहो ई ॿुधायां पियो त हेसिताईं NGOs जे तरफ़ां त पंहिंजो ज़रूरु पंहिंजो स्टडी थी आहे,
पर उन में एग्ज़ैजरेशन तमामु घणी कई वई आहे। उहो छो उन्हनि अहिड़े क़िस्म जूं शयूं कयूं आहिनि, उहो पंहिंजो बहस तलब आहे इन ॻाल्हि में। सिंध गवर्नमेंट बि इन ते जॾहिं अहिड़े क़िस्म जी स्टडीज़ अचनि थियूं त ज़रूरु उन ते उन्हनि जा बि पंहिंजो साम्हूं नोटिस वठनि थियूं, ऐं सिंध गवर्नमेंट इन ते बि टाइम टू टाइम हिकिड़ी फिज़िबिलिटी स्टडी कराईंदी रही आहे या उन जे लाइ ऑर्डर बि कंदी रही आहे। तो अहिड़े क़िस्म जूं सिंध गवर्नमेंट ज़रूरु स्टेप्स वरिता आहिनि ऐं फिशर फोक वारा बि इन सिलसिले में कमु करे रहिया आहिनि। त ऐं सम्झां थो त हिते जा जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि या माण्हू आहिनि उहे ऐं गवर्नमेंट मिली करे उन्हनि खे इहे इक़दामात खणणु घुरिजनि। केतिरो रिक्वायर्ड पाणी जेको इंटम अचणु खपे जंहिंसां तब्दीली अची सघे थी? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त ज़रूरी पाणी जेका स्टडी थियल आहे 1992 वारी जेका हिन में अवार्ड पास थियल आहे वाटर अवार्ड, उन में इहो क्लियर कट लिखियलु आहे त 10 मिलियन एकड़ फीट पाणी समुंद्र खे ज़रूरत आहे। हाणे उहो 10 लख मिलियन एकड़ उहो ज़मीन पंहिंजो समुंद्र खे हर साल त नथो वञे, पर पंहिंजो जेको आहे चोथें 5 साल ज़रूरु उहो वञे थो पियो ऐं थोरो घणो भलियो वेंदो हूंदो, पर असांखे 10 मिलियन एकड़ फीट जे क़रीब त पंहिंजो जेको आहे ॿुधायो त जेको हीउ ताज़ो पाणी जो वॾो वहिकिरो आयो आहे, इन में जेके तव्हां कहिड़े क़िस्म जा मेयर्स वरिता आहिनि, जेके माण्हू लल पढ़णु कनि पिया, उन लाइ तव्हां छा कयो आहे? असांजी नज़र इन्हनि जे मथां आहे। असांजे साम्हूं 2010 जो फ्लड जेको आहे उनजो एक्सपीरियंस आहे, जेको हितां 10 लख जे क़रीब हितां फ्लड गुज़रियो आहे। उहो त हिकिड़ो क़यामत जो मंदरु हो। हींअर सच 5 लख क्यूसिक जे क़रीब पाणी वञे थो पियो। माण्हुनि खे असां ऑलरेडी वार्न करे चुका आहियूं 15 ॾींहं पहिरीं त उहे हितां निकिरी वञनि, पर अनफॉर्चुनेटली उहे बि ॾिसंदा आहिनि त पाणी अचे त पोइ निकिरूं, छो जो उन ज़मीन सां, उन्हनि जे घरनि सां, उन्हनि जे माल सां, उन्हनि जी सरज़मीन सां उन्हनि खे वॾो चाह हूंदो आहे। सो जेसिताईं माण्हू उन्हनि खे न ॾिसंदा आहिनि पंहिंजो, त उहे एमरजेंसी जे टाइम ते निकिरंदा आहिनि। असां हिननि जे लाइ हर क़िस्म जी मदद कई आहे। हिननि जे लाइ कैंप इस्टेब्लिश करे चुका आहियूं। पखियूं कैंप्स आहिनि, उहे कुझु स्कूलनि में आहिनि त कुझु वरी ॿाहिरि ग्राउंड्स आहिनि, पर उहे स्कूलनि में रहणु पसंदि न कंदा आहिनि, छो जो कचे जा माण्हू हूंदा आहिनि। उहे चाहींदा आहिनि त असां वरी पंहिंजे माल मता जो बि ख़्यालु कयूं, घरनि जो बि ख़्यालु करियूं, त उहो ॿाहिरि पके ते अची उन जे भरिसां, कचे जे भरिसां अची रहूं। त उन्हनि जे लाइ असां टेंट विलेजिस ऐं टेंट सिटीज़ क़ाइमु कया आहिनि, जिते जिते जेके जेके पॉकेट्स ॿाहिरि निकिरंदा था अचनि, असां उन्हनि खे टेंट्स मुहैया करियूं था, उहे उते आबाद थींदा पिया वञनि। ऐं असांजी कोशिशि इहा ई आहे त राशन बैग्स वग़ैरह उन्हनि खे ॾियूं त उहो महीनू खनि त घटि में घटि उन जो गुज़र सफ़र थिए, ऐं असां बिल्कुलु उहे असांजी नज़र में आहिनि सभई। कचे में बंदि आया विया आहिनि, उन जे लाइ तव्हां छा कयो आहे? कचे में बंदि सच जे इरीगेशन जो त दवा आहे त अहिड़े क़िस्म जा बंदि वग़ैरह न आहिनि, पर उन जे बावजूदि असांखे जिते नज़र अचे थो असां उहे रिमूव करायूं था, उन्हनि में कट सणायूं था त जीअं उन जी रुकावट न थिए ऐं पाणी जेको आहे पंहिंजे वहिकरे सां, पंहिंजे तरीक़े सां ऐं पंहिंजे वक़्त सां उतां निकिरी वञे। दरिया सिंध में ताज़ो पाणी जो वॾो वहिकिरो पए थो आहे, जंहिंजे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे समाजी अॻवान ऐं मल्हा हतात जे हितां जे सदर ॾाढा आदम खज़रो सदर। तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा इहे जेको पाणी आयो आहे, कहिड़े क़िस्म जा असरात पवंदा ख़ासि तौर ते इंद्र डेल्टा वारे इलाइक़े में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं हिन वक़्तु जेको पाणी पहुतो आहे असां छटे में कोटरी डाउन स्ट्रीम में, इहो अलाह जी नेमत आहे त फस्ट क्लास नमूने सां वक़्त ते पाणी आयो आहे। ऐं जेकी कच्छ में माण्हू आहिनि से त हमेशह वीचारा निकिरी बंदनि ते वेहंदा आहिनि ऐं उनजी देखभाल जेका असां डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया करे पई, पर हिन पाणी जे अचण सां असांजो कचो सॼो आबाद थी वेंदो ऐं असांजो इंडस डेल्टा जंहिंखे पाणी तमामु घणी सख़्तु ज़रूरत हुई ऐं उहो बि जेको सो हुनखे मुक़द जेको आहे उहो मिली वेंदो। ऐं इंशा ताला जेके असांजा तुमर जा ॿेला आहिनि या ॿिया जेकी दरिया सिंध जे ॿिन्हिनि कंदियुनि ते ॿेला आहिनि, उहे ॿेला बि जेकी से फस्ट क्लास थींदा, भला थींदा ऐं असांजे पले ऐं मच्छीअ जी जेका आहे अफ़ज़ाइश उहा बि बहितर थींदी, छो जे तुमर जे ॿेलनि ते साना, पला, मच्छियूं आना ॾियनि थियूं ऐं मल्हानि में बि जेका तमामु ख़ुशी जी लहर आहे। हीअ आर्ज़ी तौर ते जेकी माण्हू अची वेठा आहिनि ऐं हफ़्ते खनि खां पोइ जेको सो पाणी लही वेंदो ऐं समुंड पाणी खणे पियो ऐं को बि असां वटि उते इंशा ताला जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया जेके इफ़ेक्ट वरिता आहिनि उन्हनि खे बरक़रार रखियो त को बि अहिड़ो हादसो कोन्ह थींदो ऐं को बि बंदि वग़ैरह कोन्ह टुटंदो, पर जेकॾहिं गफ़लत थी, लापरवाही थी त पोइ नुक़सानु थी सघे थो। बाक़ी हींअर पाणी जेको आयो आहे तमामु सुठो आहे ऐं इन में माण्हू ख़ुशि आहिनि। सिर्फ़ु उहे कचे जा माण्हू जेकी दरिया जे पेट में वेठल आहिनि या उहे माण्हू जिन दरिया जे पेट में जेकी से पंहिंजा ज़मीनदारी बंदि हणी पंहिंजा केला ॿेला बचाइण जी कोशिशि कई आहे, उन्हनि खे जेको सो डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया खे घुरिजे त उहे जेकी से उन्हनि खे ख़ाली कराइनि त जीअं जेको सो वहिकिरो
गुज़री वञे ऐं असांजी तमामु ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते लाड़ पट्टी जे ज़िलनि में हींअर असांजो इहो पाणी मिठो पाणी ऐं हाजी इब्राहिम शाह वाड़ी वारे जे मज़ार ताईं पहुची वियो आहे ऐं सॼी 0 पॉइंट खां वठी कराची जी जेका बि आहे साहिली पट्टी ऐं उते तमामु घणी ख़ुशी आहे त मिठो पाणी अची वियो आहे जेको सालनि खां पोइ अचे थो ऐं हींअर अवाम ख़ुशि आहे, मालवंद माण्हू ख़ुशि आहिनि ऐं हारी ख़ुशि आहिनि। बाक़ी इहा त जेके माण्हू कचे खां ॿाहिरि आया आहिनि बंधनि ते वेठा आहिनि उन्हनि खे टेंट न वञनि, उन्हनि खे खाधो पीतो न वञे, राशन न वञे त इनशा अलाह ताला को अहिड़ो जेको सो वॾो हादसो कोन थींदो। बाक़ी जेकॾहिं ख़ुदि गफ़लत थी ऐं बंधनि ते जेका असां इरीगेशन वारनि निगरानी न कई त पोइ को हादसो थी सघे थो। सो बि उन सूरत में जॾहिं बंदि में को सुलाख हुजनि, कुआ आहिनि, सीअड़ आहिनि या जेकियूं ॿियूं जेकी नांग बलाऊं उन्हनि जा जेके सुलाख आहिनि उन्हनि ते तवजो ॾिनी वञे त को बि अहिड़ो जेको सो हीउ पाणी नुक़सानु कोन कंदो। हीउ पाण ज़मीनुनि जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे, त मच्छी लाइ बि फ़ाइदेमंद आहे, त इंडस डेल्टा जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। दरिया सिंध में मिठे पाणी जो उणाट जे करे जिते मक़ामी तौर ते ज़र मुआश आम माइग्रेन जो तबाह थियो आहे उते हिते वॾे पैमाने ते गुज़िरियल 10 साल में लॾ पलाण पुर थी आहे। आम जेके माहौलियाती माहिर आहिनि उनजो ख़्यालु आहे त इंडस डेल्टा में 10 मिलियन एकड़ फुट पाणी साल में छॾियो वञे त जीअं हिते जे माण्हुनि जो ज़र मुआश पुण बहाल थिए ऐं हिन इलाइक़े जी जेका ख़ूबसूरती आहे जेको शानदार मादी हो उहो पुण बहाल थी सघे। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।